अस्सलाम वालेकुम। प्रोफेसर शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवज्जो सां तव्हां सां मुखातिब आहियां। दोस्तों, अॼु मां तव्हांखे पंहिंजी शाइरी न पर सिंध जे अवामी शाइर उस्ताद बुखारी जे मशहूर शेरी मजमूए न कम निबिरियो न गम निबिरियो, जेको रोशनी पब्लिकेशन खंडियारे जी तरफ़ खां शाया थियो, उन मां कुझु सिटूं ॿुधाईंदमि। उस्ताद बुखारी सिंध जे विखरियल सूंह ऐं सकाफ़त खे सिमोहे जेको सिटुनि जो रूप ॾिनो हो, उन जे करे ई उस्ताद जी शाइरीअ में बरसात जे पहिरियनि फुड़ियुनि ते उथंदड़ कचे ऐं काछे जे मिटीअ जो हुगाव ईंदो आहे। यकीनन उस्ताद बुखारी जे नाले खां तव्हां सभई वाक़िफ़ हूंदा। ऐं उस्ताद बुखारी जे वरसीअ जे मौक़े ते मूंखे यादि आहे त मां हिकिड़ियूं सिटूं चयूं त उस्ताद जे ज़ात ते छा लिखिजे, हाणे कुल काइनात ते छा लिखिजे, उस्ताद जी ज़ात उत्तम ऐं आला, संदन गीत ग़ज़लात ते छा लिखिजे। बहरहाल, उस्ताद बुखारीअ जे इंट्रोडक्शन ॾियण खां मां क़ासिर आहियां, पर उन जे मशहूर शेरी मजमूए मां हिकिड़ो ख़ूबसूरत ग़ज़ल पेश कयां पई। जंहिं नीह ते मूंखे नाज़ हुयो तंहिं नीह बछे नासूर ॾिनो, जंहिं नीह ते मूंखे नाज़ हुयो तंहिं नीह बछे नासूर छॾियो। ही दीद हिते पुछंदी थी वते, ही दीद हिते पुछंदी थी वते, हुन दीद घणो ई दूर छॾियो। हर हंध निदाऊं दोस्त करियो, हर वक़्त दुआऊं छो न ॾियां, हर हंध निदाऊं दोस्त करियो, हर वक़्त दुआऊं छो न ॾियां। हिन सखणे ढांढे भांडे खे था मुफ़्त करे मशहूर छॾियो। या कोयल जी थी कूक वयो, या अंबन जेकी बूर झलियो, या कोयल जे थी कूक वयो, या अंबन जेको बूर झलियो। कुझु यादि अथमि, कुझु यादि अथमि के ॾींहं थिया हिन पट में मूं हो पूर छॾियो। ये मशहूरी ये बदनामी जीवन जी कमाई आ जानी। तमामु ख़ूबसूरत बंद आहे त हीअ मशहूरी हीअ बदनामी जीवन जी कमाई आ जानी। गुमनाम हुयमि गुमनाम रहां, बस मूं वटि मुंहिंजो मूर छॾियो। या पहुची छेरूं छम छम ॾियो, या पहुची छेरूं छम छम ॾियो, या विछड़ी वाका मातम ॾियो। का यादि बुखारी साण रहे, या सूर ॾियो या सुरूर ॾियो। जंहिं नीह ते मूंखे नाज़ हुयो तंहिं नीह बछे नासूर छॾियो। ही दीद हिते पुछंदी थी वते, हुन दीद घणो ई दूर छॾियो।